वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु ॾींहं जे दौरे ते क़तर पहुची वियो। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़, नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ बि वज़ीर आज़म सां गॾु पहुता। वज़ीर आज़म वफ़द समेत क़तर जे अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म वफ़द सां गॾु शेख हमद बिन ख़लीफ़ा अल सानी जे लाॾाणे ते शाही ख़ानदान ऐं क़तरी अवाम सां ताज़ियत कंदो। इस्लामाबाद में OIC जी औरतुनि बाबति नाई वज़ारती कॉन्फ्रेंस शुरू। हर औरत ऐं ॿारड़ी खे तालीम, तरक़ी ऐं क़यादत जा हिकु जहिड़ा मौक़ा मिलणु घुरिजनि। OIC इलेक्शन प्लान में वुमेन डेवलपमेंट अहम प्लेटफॉर्म आहिनि। पाकिस्तान OIC जी चेयरमैनशिप खे एज़ाज़ न पर ज़िम्मेवारी सम्झे थो। कॉन्फ्रेंस जी कामयाबी जो मयार औरतुनि लाइ पैदा थींदड़ अमली मौक़िया हूंदा। पाकिस्तान में औरतुनि खे माली शमूलियत, कारोबारी मौक़िया ऐं क़यादत खे हथी वठाई पई वञे। क़ौमी सनफ़ी पॉलिसी ऐं वज़ीर आज़म वुमेन एम्पावरमेंट पैकेज ते अमल जारी आहे। तकरारनि, कब्ज़े ऐं इंसानी बहरान में औरतूं ऐं ॿारियूं वधीक मुतासिर थियनि थियूं। अफ़गानिस्तान में वालरल कश्मीर जी औरतुनि जूं मुश्किलातूं आलमी ध्यान जाइन थियूं। औरतुनि जी तरक़ी मुसलमान दुनिया जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जी ज़मानत आहे। पाक फौज, AFC बलोचिस्तान ऐं पुलिस जो भारतीय फितने जे दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन शाबान जारी। ताज़ीन कार्रवाईअ में वधीक 5 ख़ारजी जहन्नुम भेड़ा मारिजी वियल दहशतगर्दनि जो अंग 76 थी वियो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त ऑपरेशन शाबान ऐं इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन में 5 जुलाई खां हिन वक़्त ताईं 114 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। आख़िरी ख़ारजी भारतीय दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। ईरानी पासदारनि इनक़लाब जा उर्दन, बहरीन ऐं कुवैत में अमरीकी फ़ौजी अॾनि ते जवाबी हमला। पासदारनि इनक़लाब जो चवणु आहे त उर्दन में प्रिंस हसन एयरबेस ते मिसाइल स्टोरेज ऐं तेल जे टैंकुनि ते निशानो बणायो वियो। बहरीन में शेख ईसा एयरबेस ते हिकु अमरीकी फ़ौजी ड्रोन कमांड ऐं कंट्रोल सेंटर खे निशानो बणायो वियो। कुवैत में अली सलीम एयरबेस ते हिकु पेट्रियट एयर डिफेंस सिस्टम में तेल ज़ख़ीरनि खे मुकमल तौर ते तबाह कयो वियो। अहमद अल जाबिर मिलिट्री बेस ते हिकु FPS रेडार सिस्टम खे पिणु निशानो बणायो वियो। ईरान ते हमले जी नई लहर मुकमल करे वरिती। केतिरनि हदफ़नि खे निशानो बणायो। अमरीकी सेंट्रल कमांड जी दावा। सेंटकॉम जो चवणु आहे त हमलनि में ईरानी हवाई दिफ़ाई निज़ाम, साहिली रेडार साइट्स, मिसाइल ऐं ड्रोन सलाहियतुनि सां गॾु नंढनि ॿेड़ियुनि खे निशानो बणायो वियो। हमलनि में अमरीकी जंगी जहाज़, हिक तरफ़े हमले आवर हवाई ड्रोन ऐं पहिरियों भेरो सामूंडी ड्रोन शामिल हुआ। हमला इलाइक़े में सामूंडी सिक्योरिटी खे यकीनी बणाइण लाइ कया विया। ईरानी पड़ी वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमरीकी अॾनि ते हमला बचाव में कया विया। ॿी धुर तरफ़ां ज़िम्मेवारियूं पूरियूं करण ताईं ईरान MOU ते अमल न कंदो। ईरान खे दिफ़ा ते इल्ज़ाम लॻाइण गैर ज़िम्मेवाराणो आहे। हॉर्मोज़ बाबति ओमान सां हिकु मौक़िफ़ ताईं पहुचण जी कोशिश कनि पिया, पर ओमान ते अमरीकी दबाव उन्हनि कोशिशुनि खे रोकियो आहे। अमरीका लाॻीतो मुफ़ाहिमत वारी यादाश्त जी भरकड़ी करे पियो। अमरीका हुर्मुज़ ते ईरान जे वाइदे लाइ 1 महीने जी आख़िरी तारीख़ खे पूरो न थियण ॾिनो। त्याकड़ मुल्कनि जूं कोशिशूं जारी आहिनि। केतिरा ई भेरा पाड़ेसी मुल्कनि खे पंहिंजी सरज़मीन ईरान ख़िलाफ़ इस्तेमाल थियण खां रोकण जी अपील करे चुका आहिनि। ईरान खे हुर्मुज़ में समूरा ज़रूरी क़दम खणण जो हक़ आहे। अमरीका ऐं ईरान विच में छिकताण सबबि आलमी मंडी में तेल जा अघ वधी विया। आलमी मंडी में तेल जा अघ 3 ते वधी विया। ब्रेंट कचे तेल जो अघु $79 फ़ी बैरल थी वियो। WTI कचे तेल जी क़ीमत $74 फ़ी बैरल थी वई।
पाकिस्तान तरफां ख़िते में वतन छिकतान ते ॻणती जो इज़हार थुरिन ते सबर मां कम वठण ऐं छिकतान घटाइण लाइ तुर्त क़दम खणण ते ज़ोर। परॾी खाते जे तर्जुमान चयो आहे पाकिस्तान ख़िते में सभिनी ॿाहिरि मुल्कनि जी ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत लाइ पंहिंजी मज़बूत हिमायत जो वर्जाव करे थो। सभिनी धुरिन खे सबर मां कम वठणु घुर्जे ऐं छिकतान घटाइण लाइ तुर्त क़दम खणण घुर्जनि। धुरिन खे इस्लामाबाद मुफ़ाहिमत जी याददाश्त तहत पंहिंजे वाइदनि ते अमल करणु घुर्जे। पाकिस्तान ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी ज़रिए ख़िते में पाइदार अमन ऐं इस्तेहकाम लाइ हर मुमकिन ताउन जारी रखण लाइ पुरज़्म आहे। हुकूमती कोशिशुनि सां सिंध जदीद खुशहाल ऐं सीड़पकारी जो मर्कज़ बणिजे पई, जंहिं पुठियां असराइती पॉलिसियुनि, तरक़ियाती मंसूबा ऐं सीड़पकार दोस्त क़दम आहिनि। शफ़ाफ़ हुक्मरानी, जदीद पॉलिसियुनि, वन विंडो सहूलत ऐं सीड़पकारनि लाइ साज़गार माहौल फ़राहम करण सबबि मुल्की ऐं गैर मुल्की सीड़पकारनि जो एतमाद बहाल थियो आहे। सूबे में जारी ऐं तजवीज़ हेठि मेगा मंसूबा जदीद इंफ्रास्ट्रक्चर जो बुनियाद बणिजंदा, जन सां रोज़गार, सनत, वापार ऐं अवामी सहूलतुनि जी नए दौर जी शुरूआत थींदी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो बयान। संदसि चवणु आहे त सरकारी ऐं ख़ानगी शोबे जी भाईवारी तहत 109 अरब रुपयनि खां वधीक जी तरक़ियाती मंसूबनि ते कमु जारी आहे। 100 अरब रुपयनि खां वधीक जी जामे तरक़ियाती पैकेज ते पिणु कमु कयो पियो वञे, जंहिं तहत रोडनि, पुलनि, पाणी जी फराहमी, पाणी जी निकासी ऐं ॿियनि शहरी बुनियादी ढांचनि खे जदीद बणायो वेंदो। मेडिकल सिटी मंसूबो सिंध खे सिहत जे शोबे में जदीद मर्कज़ बणाइण लाइ अहम अगबराई साबित थींदो, जंहिं सां आलमी मयार जूं तिबी सहूलतूं, तहक़ीक़ ऐं सीड़पकारी जा नवां मौक़िया पैदा थींदा। नवनि सनती ज़ोननि ऐं सीड़पकारी क्लस्टरनि जे क़याम सां मक़ामी सनत खे अथी मिलंदी, नई सीड़पकारी ईंदी ऐं मुआशी सरगर्मियुनि में इज़ाफ़ो थींदो। डोगरा फ़ौज हथां 22 कश्मीरियुनि जे शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सदर वज़ीर आज़म घरू वज़ीर तरफ़ां शहीदनि खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 9 लख खां वधीक भारतीय फ़ौजी कश्मीरियुनि खे यरगमाल बणाए रखियो आहे। 5 अगस्त 2019 ते भारत जा क़दम गैर क़ानूनी ऐं हिक तरफ़ा हुआ, जंहिं जो मक़सदु कश्मीरी अवाम जी अलॻि सुञाणप खे मिसारण जी कोशिश हुई। डोगरा फ़ौज हथां 22 कश्मीरियुनि खे शहीद करे झुकाइण जी कोशिश कई वई। पाकिस्तान कश्मीरियुनि जे मुनसिफ़ाणे मौक़िफ़ ऐं जाइज़ जिदोजहद जी हिमायत जारी रखंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ॾखण एशिया में पाइदार अमन कश्मीर तकरार जे पुरअमन हल सां ॻंढियल आहे। कश्मीरी शहीद जी कुर्बानी सुञाणप हासिल करण वारी जिदोजहद में तारीख़ी अहमियत रखे थी। यौम शोहदा कश्मीर अज़्म, जुरत ऐं पके इरादे जी अलामत आहे। जंग बंदी बावजूद गजा ते इसराइली हमला जारी। तादन हमलन में हिकु ॿारड़ी समेत 6 फलस्तीनी शहीद, केतिराई ॿिया ज़ख़्मी। तिबी ज़रियनि मूजिब अल बोरेज में पनाहगीरनि जी कैंप ते इसराइली हमले में 9 वरह जी तलबा अबू बुतर शहीद थी वियो। साबिरा में वाक़िए हिकु वर्कशॉप ते हमले में 4 ॼणा शहीद थी विया। ख़ान यूनिस में बेघर माण्हुनि जे हिकु ख़ेमे ते हमलो कयो वियो, जंहिं में हिकु ॼणो शहीद ऐं केतिराई ज़ख़्मी थी विया। चिली में नेवी ऑफिसर फेस्टिवल में कार माण्हुनि मथां काई ॾिनी, 6 ॼणा हयातियूं विञाए वेठा, ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। परॾी ख़बरूं इदारे जो चवणु आहे त सामूंडी शहर वेनाडेल मार में फेस्टिवल दौरान हिकु शख़्स कार माण्हुनि मथां चाढ़े छॾी। कार जे ड्राइवर खे हिरासत में वरितो वियो, जेको नेवी जो ऑफिसर आहे। मामले जी जांच जारी आहे। करोंडी वेझो पसंद परिणेता नौजवान क़त्ल। ज़फराबाद लॻ लिंक रोड ते बीठल नौजवान ते हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग में नौजवान आफ़ताब चांडियो मारिजी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल। मक़तूल नौजवान 3 साल अॻु साइमा बिरोही सां पसंद जो परिणो कयो हो।
साले पटवेजो गेस्ट्रो विकेट टिन वरे जो मासूम पाड़ो फोर्थ गोड सुल्तान फकीर हाले पोटो में गेस्ट्रो ऐं कालरा विकेट टिन वरे जो एजाज फोर्थ थी वियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत 40 खां वधीक माण्हू मुज़ीमत में मुब्तला। ॻोठाणनि तरफ़ां सिंध हुकूमत सिहत खाते समेत वसवारनि खे डॉक्टरनि जूं टीमूं मोकिलण जी अपील। पाकिस्तान टेस्ट टीम वेस्ट इंडीज के दौरे लाइ इस्लामाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट तां रवानी थी वई। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इफ्तारिन चयो आहे क़ौमी टेस्ट स्क्वाड इस्लामाबाद खां दोहा ऐं लंडन रस्ते वेस्ट इंडीज पहुचंदो। क़ौमी टीम 18 खां 21 जुलाई ताईं 4 ॾींहनि वारी प्रैक्टिस मैच खेॾंदी। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज में ICC वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप तहत 2 टेस्ट मैचूं 25 जुलाई खां 10 अगस्त ताईं खेॾियूं वेंदियूं।